गुस्ताख रसूल की एक ही सजा, हुर्मत रसूल पे, हुर्मत रसूल पे, हुर्मत रसूल पे, गुस्ताख रसूल की एक ही सजा। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। हीअ रैली अल्हम्दुलिल्लाह नबी मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हुर्मत ऐं ताज़ीम में कढी वई आहे। जीअं त शाहनवाज़ मलऊन गुस्ताख़ रसूल पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान ऐं असमत में गुस्ताख़ी कई आहे, उन हवाले सां हीअ रैली के ख़ासि टोले या ग्रुप या तंज़ीम जी नाहे, ओवरऑल तमामु मुसलमाननि जी ऐं तमामु अहले इस्लाम जी रैली आहे। हिन रैलीअ में असां इहो पैगाम ॾियणु चाहियूं था त गुस्ताख़ रसूल जी सज़ा क़ुरान करीम जी रोशनीअ में, अहादीस मुबारका जी रोशनीअ में ऐं हज़रत अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी तालीमात ऐं अमल जी रोशनीअ में इहा आहे त गुस्ताख़ रसूल खे क़त्ल कयो वञे। हज़रत अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जन पंहिंजे दौरे ख़िलाफ़त में तक़रीबन चइनि गुस्ताख़ रसूल खे क़त्ल कयो हो। ईअं ई क़ुरान करीम जे अंदरि बि अचे थो त इन्नमा जज़ाउल लज़ीना युहारिबून अल्लाह व रसूलहू अन युक़त्तलू औ युसल्लबू औ तुक़त्ता ऐदीहुम व अर्जुलहुम मिन ख़िलाफ़, त उहे माण्हू जेके जंग कनि था अल्लाह सां ऐं रसूल सां ऐं उन्हनि जी कोशिशि आहे त ज़मीन ते फ़साद बर्पा थिए, दंगो बर्पा थिए, अल्लाह ताला उनजी सज़ा ॿुधाई, उन्हनि खे टुकड़ा टुकड़ा कयो वञे, उन्हनि खे फाहे ते चाढ़ियो वञे ऐं बल्कि उन्हनि जा ॼंघूं ऐं उन्हनि जा हथ मुख़ालिफ़ सिमत मां कढिया वञनि। ज़ालिक लहुम ख़िज़युन फ़िद दुनिया, इहा सज़ा उन्हनि जी दुनिया जे अंदरि बि आहे ऐं फ़रमाए त इहा सज़ा उन्हनि जे लाइ आख़िरत जे अंदरि बि आहे। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। साईं, असांजी हीअ रैली जेका आहे, जीअं त अॼुकल्ह सिंध में हिकु मलून उमरकोट जे शाहनवाज़ डॉक्टर शाहनवाज़ कुंभर रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी शान में गुस्ताखी कई ऐं ॾाढो ग़लति यानी कि फेसबुक ते जेको आहे सो इश्तिहाल अंदाज़ी करण जी कोशिशि कई। अल्लाह जे फज़लो करम सां असांजे सिंध पुलिस जे कुझु नौजवाननि हुनखे जहन्नम वासिलु कयो, पर अफ़सोस सां चयो थो वञे जो कुझु असांजा पंहिंजा सिंधी भाइर मुस्लमान जा नाला सॾाए करे अफ़सोस जी ॻाल्हि आहे जो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में गुस्ताखीअ ते अञा ज़ोर ॾिनो अथऊं ऐं हुकूमती सतह ते हुनखे सपोर्ट कई थी वञे ऐं शाहनवाज़ मलून खे जेको आहे सो बेकसूर ऐं बेॾोह करार ॾिनो थो वञे। तोड़े जो हुनजी पहिरीं जेका पोस्ट आहे 24 अप्रैल ते आई हुई ऐं चयो थो वञे त अकाउंट हैक थियो आहे। ॿी हुनजी 16 मई ते आई हुई। यकी बार बार हुनजी गुस्ताखियूं अचनि पियूं जो अकाउंट हैक हुयो त हू शख़्स हुयो किथे, कहिड़ी निंड सुतो पियो जो हुनजे अकाउंट मां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में गुस्ताखी कई पई वञे। ऐं ॿी ॻाल्हि त जेके पुलिस वारा जिन एॾो भलो क़दम खयो आहे क़ुरान ऐं हदीस जी रोशनी में, जीअं उस्ताद ॿुधायो त सज़ा उन्हनि जी मौत ई आहे, मौत सज़ा उनखे ॾिनी वई त उन पुलिस वारनि जे ख़िलाफ़ु एक्शन खयो थो वञे, उन्हनि जे ख़िलाफ़ु क़ानूनी सतह ते यानी कि मुअतल कयो वियो आहे। DIG खे, SSP खे, SHO खे, सभिनी जे ख़िलाफ़ु ॾाढो गंदो क़दम खयो थो वञे। हीअ सिंध धरती बेशक असां सभिनी खे प्यारी आहे, बाक़ाइदा प्यारी आहे, पर अहिड़ियूं करोड़े धरतियूं पंहिंजी जान माल औलाद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां असां कुर्बान कंदासीं। गुस्ताखी जी हिक ही सज़ा, सरतन खां जुदा, सरतन खां जुदा, हुर्मत रसूल पे जान भी कुर्बान है, हुर्मत रसूल पे, हुर्मत रसूल पे, हुर्मत रसूल पे, हुर्मत रसूल पे, गुस्ताख रसूल की एक ही सजा, सरतन से जुदा, सरतन से जुदा। अस्सलाम वालेकुम। जीअं त अॼु खां कुझु ॾींहं पहिरीं अल्लाह जे नबी प्यारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में गुस्ताखी थी आहे। सिंध में इहे मुसलसल वाक़िया थी रहिया आहिनि ऐं जन जी मुकमिल सपोर्ट कॉम्प्रेस करे रहिया आहिनि, त इंतिहाई अफ़सोस जहिड़ी अमल आहे। ऐं असां सिंध हुकूमत खां इहो अपील कयूं था पिया त इन जे ख़िलाफ़ु सख़्तु एक्शन खयो वञे ताकी ॿीहर कोई बि इंसानु अल्लाह जे नबी जे शान में गुस्ताखियूं न करे। हीअ का आम ॻाल्हि कोन आहे। जेकॾहिं कंहिंखे बि सिंध जे हक़नि जी ॻाल्हि करणी आहे त बेशक करे। असां पाण बि सिंधी आहियूं, सिंध में रहंदा आहियूं, असांखे सिंध जे हक़नि जे ॻाल्हाइण जे लाइ को बि एतिराज़ु कोन्हे, लेकिन अल्लाह जे नबी जे शान में गुस्ताखियूं हरगिज़ क़ाबिल बर्दाश्त न आहिनि।